अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजे पंहिंजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी ते तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं यहाँ तव्हांजो टीचर, तव्हांजो उस्ताद अब्दुर सिंधी। जी दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि खे शायदि ख़बर न हूंदी, इन लाइ इहो वीडियो ठाहे रहिया आहियूं त जीअं असां पंहिंजे चैनल जो इंट्रोडक्शन तव्हांखे ॾेई सघूं त असां पंहिंजे हिन चैनल ते छा छा कंदासीं ऐं कहिड़े क़िस्म जा वीडियो रखंदासीं त जीअं तव्हांखे असांजे चैनल खे सब्सक्राइब करण में का मुश्किलात पेश न अचे ऐं तव्हां पंहिंजे जेको दिलचस्पी तहत असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, असांजे हिन चैनल ते टेक्निकल गुरु सिंधी ते तव्हांखे एडोब फोटोशॉप, एडोब इलस्ट्रेटर, एडोब प्रीमियर प्रो, एडोब आफ्टर इफेक्ट्स, एडोब डिफ्यूज, एडोब ऑडिशन, Audacity, audio editing and mixing, AutoCAD, SEO यानी सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन, ग्राफिक डिज़ाइनिंग, वीडियो मॉर्फिंग, वीडियो एनिमेशन, विजुअल ग्राफिक्स, माइक्रोसॉफ्ट ऑफिस फुल कोर्स, यूट्यूब फुल कोर्स, फ्रीलांसिंग कोर्स, ऑनलाइन अर्निंग ऐं ॿियो घणो कुझु सेखारियो वेंदो। उम्मीद आहे त तव्हां दोस्तनि खे असांजो चैनल ज़रूरु पसंदि ईंदो। साण गॾु असां पंहिंजे चैनल ते तमामु टेक्निकल वीडियो ट्यूटोरियल जी सूरत में रखंदासीं। उम्मीद आहे त तव्हांखे असांजा सभु वीडियोज़ ऐं असांजी ॼाण तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तमामु सिंधी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो ऐं असांजे चैनल जे वीडियोज़ खे शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो त तव्हांखे असांजो चैनल ऐं असांजा वीडियो कीअं था पसंदि अचनि। महिरबानी दोस्तों, सन सलामत, साथ सलामत।